यार हबीब कॾहिं मां महफ़िल में राड़ हणा न मिड़े थोड़ो खंगदो खुड़कदो करे। हाज़िर हाज़िर। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। यार दे गुल हाला वाला ॾियो। अॼु बा काठियूं करण वयमि झंग में छा ॾिसां त 15 फुटनि जो छीं साम्हूं बीठो। थोड़ो घटि। हा पोइ थोड़ो सुरी वियो मां 12 फुटनि जो पको लॻे पियो। थोड़ो घटि। हा पोइ फीथ कढी करे भाऊ मापियो मांसे त 7 फुटनि जो पको। थोड़ो घटि। बंदि कर कढाए न काकड़ो फीथ ते मापियल थी। यार घरारी मूंखे ॾाढो ज़लील कयो आहे, छा कयां यार। अड़ी अदा जो रश छा जो आहे? अदा माई गुज़ारे वई आहे। अदा इहा कीअं गुज़ारे वई? इनजे मुड़ुस कुतो आंदो उन चंड चक पातुसि माई मरी वई। ठीकु आहे अदा महिरबानी। अदा तुंहिंजी घरारी जो ॿुधी ॾाढो दुख थियो। हा अदा जीअं अल्लाह जी मर्ज़ी। यार हिकिड़ी राति इहो कुतो त ॾियो। या अदा खिले छो थो? इहा रश ॾिसे थो। हा इहा जनाज़ो न पढ़ण आई थी, कुतो वठण आई थी। अरे दोस्त छो परेशान वेठो आं? अरे यार छा ॿुधायां, कराची में खटनि जो दुकान खोलियुमि। अरे पोइ त नोट कमाया हूंदई। काथे बा पोइ ख़बर पई कराची वारा खट ते न हेठि फर्श ते सुम्हंदा आहिनि। अरे हबीब जी बाबा। बबलू ये माइट ने फोन कर। जी बा। तो बबलू गुज़ारे हुआ। जी बाबा। हिते नेटवर्क कम नथा करन। जी बा। बाहर निकली वञ बाबा, बाहर निकली वञ। जी बाबा जी जी। हुआ नंबर इस वक्त बंद है, बराए मेहरबानी कुछ देर बाद कोशिश करें। छा थियो बा? जी बा बस गलाया मां 15-20 मिनट में पुॼूं था। अरे छोरा लाश धप करे माइट ने ॿुधाए त कोन? हा बाबा माई कई काल चए मां जेको उन्हनि खे ॿुधायां थी, हाणे ख़बर न आहे मतिलबु छो न पहुता आहिनि।